खबर दींदासीं अवां खे हैदराबाद मां, जिते मेडिकल बोर्ड पारस शाह जी क़बर कुशाई खां पोइ रिपोर्ट जारी करे छॾी आहे। मथे में ज़ोरदार धकु लॻण जी तस्दीक कई वई। जवाबदारनि पारां पुलिस खे ॾिनल बयान में मेडिकल बोर्ड जी रिपोर्ट बाद क़त्ल जूं साबितियूं साम्हूं अची वयूं आहिनि। अवां खे अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया नाज़रीन। पारस शाह जो मौत मथे में का सख़्त शइ लॻण सबबु थियो आहे। पुलिस मामले जो पको चालान पेश करे छॾियो आहे। केस सेशन कोर्ट नंबर 1 जो जज अशफाक मुग़ल हलाईंदो ॿुधणी 29 डिसंबर ताईं मुलतवी कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असगर खानोटी असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। असगर, छा तफ़सील आहिनि हिन अहम केस बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, अॼु पारस शाह जे क़त्ल केस जे हवाले सां पुलिस कोर्ट मैजिस्ट्रेट नंबर 9 वटि पको चालान पेश करे छॾियो आहे ऐं उन में मेडिकल बोर्ड पारां क़बर कुशाई खां पोइ जेका रिपोर्ट तयारु कई वई आहे, उहा रिपोर्ट पिण पुलिस पके चालान तौर अदालत में पेश कई आहे ऐं उन पके चालान में जेका रिपोर्ट पेश कई आहे मेडिकल बोर्ड पारां जेका क़बर कुशाई खां पोइ ठाही वई आहे, उन में पारस शाह खे मथे में ज़ोरदार धकु लॻण जी तस्दीक थी वई आहे ऐं पुलिस जेका पंहिंजी पके चालान सां रिपोर्ट पेश कई आहे, उन में इहो ॼाणायो आहे त जवाबदारनि पंहिंजे एतिराफ़ी बयान में इहो चयो त पारस शाह खे मथे में ज़ोरदार धकु हणी असां किरायो हो ऐं मेडिकल बोर्ड जी जेका रिपोर्ट आई आहे उन में पिण इहा साबिती आई आहे त पारस शाह जे मथे खे ज़ोरदार धकु लॻो हो, जंहिं सबबु रत वहण जे करे हुनजो मौत थियो ऐं तंहिं करे क़त्ल वारो जेको मामिलो आहे उन जी इहा पकी साबिती आहे जेका चालान सां गॾु मैजिस्ट्रेट वटि पेश कई वई आहे। इन हवाले सां पारस शाह जे वकील सलाउद्दीन पंवर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पुलिस पारां जेको पको चालान पेश कयो वियो आहे उन में इहा मेडिकल बोर्ड जी रिपोर्ट बि शामिल कई वई आहे ऐं जॾहिं त उन खां सवाइ जेको जवाबदारनि वारो बयानु आहे उहो पिण पेश कयो वियो आहे। जवाबदारनि वारो बयानु ऐं मेडिकल बोर्ड जे रिपोर्ट में काफ़ी हिकचेड़ाई आहे, जंहिंखां पोइ क़त्ल जूं वधीक साबितियूं साम्हूं अची वयूं आहिनि। जॾहिं त उन खां सवाइ तव्हांखे ॿुधायूं त इन क़त्ल केस जी जेको ॿुधणी आहे उहा कोर्ट सेशन कोर्ट नंबर 1 में हलंदी जंहिंजी तारीख़ 29 डिसंबर ते आहे ऐं जॾहिं त अॼु पुलिस पारां जेको पको चालान पेश करे इन केस जूं वधीक साबितियूं अदालत आॾो साम्हूं रखियूं आहिनि। जॾहिं त इन मौक़े ते अॼु ॿुधणीअ खां पोइ पारस शाह जी भेण सैद शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे जेके मुखालफ़ पारां धमकियूं पे ॾिनियूं वयूं ऐं मुखालफ़नि पारां जेके क़बर कुशाई जी मुखालफ़त कई पई वई ऐं अदालत में हुनखे रोकाइण जूं कोशिश कयूं पे वयूं त उहे अॼु ॻाल्हियूं साम्हूं अची वयूं आहिनि, छाकाणि त बोर्ड जी जेका रिपोर्ट आई आहे उन में इन ॻाल्हि जी तस्दीक थी वई आहे त पारस शाह खे मथे में ज़ोरदार धकु लॻल हो ऐं जेको हुननि जो एतिराफ़ी बयानु हो उन्हनि पिण बयान में बि उहा ॻाल्हि साम्हूं आई हुई त उन्हनि पारस शाह खे मथे में ज़ोरदार धकु हयो हो ऐं अॼु असांखे इहा ॻाल्हि जी तस्दीक थी आहे त उन्हनि मुखालफ़नि छाजे करे क़बर कुशाई जी मुखालफ़त पे कई ऐं मेडिकल बोर्ड जे रिपोर्ट अचण खां पोइ उन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि में हिकु जहिड़े अचण खां पोइ वधीक साबितियूं अची वयूं आहिनि त पारस शाह खे क़त्ल कयो वियो आहे पर हुनजो तबी मौत न हुयो। जी वॾी महिरबानी असगर खानोटी। नाज़रीन, असगर खानोटी असांखे आगाह करे रहियो हो।